नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त सरकारी अस्पताल काज़ी अहमद में दवाइन जी खोट खिलाफ़ शहर जे रवासिन वहीद कोरेजो, साबिर ज़रदारी, करम अली जतोई, रजब उनड़ ऐं ॿियनि तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरकारी अस्पताल काज़ी अहमद में मरीज़नि खे दवाऊं नथियूं ॾिनियूं वञनि, मरीज़ तड़पदा रहनि था। इन्हनि चयो त छिते कुते ऐं नांग बला जे ॾंगियल मरीज़नि खे इंजेक्शनूं नथियूं ॾिनियूं वञनि, मरीज़ तड़पदा रहनि था। वैक्सीन कान थी मिले। अॻ में 2 महीना पहिरियां मूंखे पाण कुतनि खाधो, जेका मां सरकारी अस्पताल में मां पहुतुसि त डॉक्टर मूंखे पर्ची ॾिनी, दवा लिखी ॾिनी, मां वञ तोखे इंजेक्शन लॻाईंदा, पर मां डेली पंधु कंदो रहियुसि, मूं वटि पर्चियूं पयूं आहिनि। 2 महीना पहिरियां ही पर्चियूं पयूं, मूंखे डेली पंधु कंदो रहियुसि, मूंखे कंहिं बि इंजेक्शन न ॾिनी। जी बसि अॼु या सुभाणे ईअं कंदा रोज़ आसरा। पोइ 1300-1400 रुपया मूं सुई वरिती स्टोरनि तां, मूंखे हिते सरकारी अस्पताल में न मिली। अञा मूं वटि पर्चियूं पयूं आहिनि। ॾिसो, मुतालबो इहो आहे त अॼु मूंसां थी सुभाणे ॿिए कंहिंसां थींदी, या नाइंसाफ़ी या इन लाइ त हर ग़रीब गुरबे खे मेडिसिन ॾिनी वञे, जेके कुता या माराया वञनि या त उन्हनि जी इंजेक्शन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।